टाइप्स ऑफ एंगल। छा तव्हां कॾहिं घड़ीअ खे गौर सां ॾिठो आहे? हिन जा ॿई कांटा मिली एंगल्स ठाहींदा आहिनि। Angles are made up of two rays that have same beginning point. हर एंगल्स ॿिनि रेज़ सां मिली ठहंदो आहे। रेज़ उहे सिधियूं लीकूं हूंदियूं आहिनि जेके कंहिं मख़सूस पॉइंट खां शुरू थींदियूं आहिनि। हिन पॉइंट खे वर्टेक्स चवंदा आहिनि। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त क्लॉक हर गुज़रंदड़ वक़्त सां गॾु हिकु नई एंगल ठाहींदो आहे। मुंहिंजे अंदर ऑटोमेटिक प्रोटेक्टर मौजूद आहे जंहिं जे ज़रिए मां एंगल्स जी माप करे सघां थो। अचो त क्लॉक जी मुख़्तलिफ़ एंगल्स जी माप करियूं था ऐं उन्हनि जूं तस्वीरूं कढूं था। ॾिसो, हिन क्लॉक में 3 PM थी रहिया आहिनि। मां हिन जी तस्वीर कढी चेक थो कयां त आख़िर ही क्लॉक कहिड़े एंगल ठाहे रहियो आहे। ही क्लॉक 90 डिग्री ठाहे रहियो आहे। 90 डिग्री एंगल खे असां राइट एंगल बि चवंदा आहियूं। हाणे ॾिसो, हिन क्लॉक में 2 PM थी रहिया आहिनि। छा तव्हां ॿुधाए सघो था त ही कहिड़ी एंगल ठाहे रहियो आहे? प्रोटेक्टर जी मदद सां मालूम करियो। बिल्कुल सही, ही क्लॉक 60 डिग्री ठाहे रहियो आहे। उन लाइ ही एक्यूट एंगल आहे। 90 डिग्री खां घटि हर एंगल खे एक्यूट एंगल चवंदा आहिनि। हिन क्लॉक में 6 PM थी रहिया आहिनि। ही क्लॉक 180 डिग्री ठाहे रहियो आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था त 180 डिग्री खे छा चवंदा आहिनि? जी हा, 180 डिग्री खे स्ट्रेट एंगल बि चवंदा आहिनि, छो त ही बिल्कुल स्ट्रेट लाइन ठाहींदो आहे। ही क्लॉक स्ट्रेट एंगल ठाहे रहियो आहे। हाणे हिन क्लॉक खे ॾिसो ऐं ॿुधायो त हिन में कहिड़ो वक़्तु थी रहियो आहे ऐं कहिड़ी एंगल ठाहे रहियो आहे। हिन क्लॉक में 4 PM थी रहिया आहिनि ऐं ही 120 डिग्री ठाहे रहियो आहे। इहा एंगल जेका 90 डिग्री खां वॾी हुजे पर 180 डिग्री खां घटि हुजे उनखे असां ऑब्ट्यूज़ एंगल चवंदा आहियूं। रिफ्लेक्स एंगल उहा हूंदी आहे जेका 180 डिग्री खां वॾी हुजे पर 360 डिग्री खां घटि। छा तव्हां क्लॉक जे ज़रिए रिफ्लेक्स एंगल ठाहे सघो था? Steps to draw a reflex angle. Step 1. Choose an angle between 180 and 360 degree. Example, 240 degree. Step 2. (360 minus 240) is equal to 120. Step 3. Draw a straight line AB. Step 4. Mark its beginning point. Step 5. Keep the protector in the opposite direction of straight line. Step 6. Mark the angle
that you got from subtraction and draw a straight line. Example 120 degree. Step 7. Make an arc and mark your angle. Example BAC is equal to 240 degree. ॾिसो ही त आसान हो. अड़े वाह, तव्हां त ही करे ॾेखारियो. तव्हां त एंगल्स जी माप करण में माहिर थी विया आहियो. हाणे पंहिंजे प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स खे वधीक स्ट्रॉन्ग करण लाइ ही एक्सरसाइज कयो. हिन तस्वीर में आइडेंटिफाई करियो एक्यूट एंगल, राइट एंगल, ऑब्ट्यूज एंगल, स्ट्रेट एंगल, रिफ्लेक्स एंगल.